जी दोस्तों, हाँ हे जो असो प्रॉब्लम नंबर 58 आयो आहे सॉरी अॼोकी टेस्ट में। तो उन में चए थो त एन इलेक्ट्रिकल पोल ऑफ 12 मीटर हाइट इज स्ट्रेचड बाय ए स्ट्रिंग ऑफ 12 मीटर। ठीक है दोस्तों, फाइंड द डिस्टेंस बिटवीन द फुट ऑफ द पोल एंड द एंड पॉइंट ऑफ स्ट्रिंग ऑन द ग्राउंड। ठीक है दोस्तों, हाँ एक पोल आहे। ठीक है दोस्तों, पोल है वो 12 मीटर है। हाँ हे पोल आहे। ठीक है दोस्तों, हे पोल आहे। मां पोल ड्रा किया। हाँ उनजी जेका 12 मीटर हाइट आहे, माना हिकिड़ो पोल आहे दोस्तों, तो उनजी 12 मीटर हाइट आहे। ठीक है दोस्तों, हाँ वरी जेका स्ट्रिंग है, हाँ लाज़मी है तव्हां पोल ॾिठा हूंदा, उन्हनि खे बैलेंस करण जे लाइ असांखे छा लॻाईंदा आहिनि, वावडा वारा हिकिड़ी स्ट्रिंग लॻाईंदा आहिनि। ठीक है, त हाणे उहा स्ट्रिंग लॻाईंदा आहिनि हितां खां एंड पॉइंट खां, हितां मथां वारी जेका एंड पॉइंट आहे उतां लॻाईंदा आहिनि। त हाणे हिकिड़ी छा लॻाई, स्ट्रिंग लॻाई। ठीक है दोस्तों, हीअ छा लॻाई, हिननि हिकिड़ी स्ट्रिंग लगाई। हाँ जेका स्ट्रिंग आहे त उनजी जेका असांजी लेंथ आहे उहा असांजी 20 मीटर, माना हीअ छा असांजी दोस्तों स्ट्रिंग थी वई। माना हीअ छा थी वई दोस्तों, असांजी स्ट्रिंग थी वई। त हाणे चए थो असांखे जेको डिस्टेंस ॻोल्हणो आहे, जेका पोल जी एंड पॉइंट आहे, हितां खां वठी असां जेको डिस्टेंस ॻोल्हणो आहे, हितां पोल जी एंड पॉइंट खां वठी स्ट्रिंग जे एंड पॉइंट ताईं असांखे छा ॻोल्हणो आहे दोस्तों, डिस्टेंस ॻोल्हणो आहे। माना हे जेको पोल थी वियो 12 मीटर ऐं हीअ स्ट्रिंग थी वई असांजी 20 मीटर। ठीक आहे दोस्तों, ऐं हिते छा थी वई असांजी राइट एंगल ट्रायंगल थी वई। त हाणे असांखे हितां खां वठी हेसि ताईं छा ॻोल्हणो आहे दोस्तों, डिस्टेंस ॻोल्हणो आहे। ठीक आहे दोस्तों, त हाणे असां छा कंदासीं त दोस्तों, जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त ख़बर आहे ऑलरेडी, त जॾहिं असांखे 2 साइड्स गिवन हुजनि, माना हीअ राइट एंगल ट्रायंगल थी वई, त जॾहिं असांखे 2 साइड्स गिवन हूंदियूं आहिनि त टी साइड ॻोल्हण लाइ असां छा कंदा आहियूं, असां उहो जेको हूंदो आहे फार्मूलो पाइथागोरस थ्योरम उहो इस्तेमालु कंदा आहियूं। ठीक आहे दोस्तों, हाणे हिन ते असां छा कंदासीं, पाइथागोरस थ्योरम अप्लाई कंदासीं। हाणे जेको पाइथागोरस थ्योरम आहे उहो हूंदो असांजो हिपाटिन्यूज़ स्क्वायर इज इक्वल टू बेस स्क्वायर प्लस परपेंडिकुलर स्क्वायर। ठीक है दोस्तों, हाँ ये असांजी जेका राइट एंगल ट्रायंगल आहे, राइट एंगल ट्रायंगल जे साम्हूं जेको असांजो पासो हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, असांजो हिपाटिन्यूज़ हूंदो आहे। ठीक आहे दोस्तों, त हिपाटिन्यूज़ छा आहे असांजो v आहे। ठीक आहे, ऐं जेको दोस्तों हे बेस आहे असांखे उहो छा करिणो आहे, असांखे फाइंड करिणो आहे बी स्क्वायर प्लस परपेंडिकुलर, हिते छा आहे दोस्तों स्क्वायर, हाणे परपेंडिकुलर छा आहे असांजो 12 आहे। ठीक आहे दोस्तों, त हाणे 12 हिते स्क्वायर, हाणे दोस्तों 20 जो स्क्वायर छा आहे असांजो 400 आहे इज इक्वल टू बेस स्क्वायर प्लस 144। ठीक आहे दोस्तों, त हाणे हे छा थींदो असांजो 400 माइनस हे प्लस या ॾींदा छा थींदा माइनस या 144 इज इक्वल टू बेस स्क्वायर। ठीक है दोस्तों, त हाणे छा थींदा असांजा 256 इज इक्वल टू बेस स्क्वायर। ठीक है दोस्तों, त हाणे बेस जेको आहे सो 256 जो असां स्क्वायर कढंदासीं प्लस बेस स्क्वायर। ठीक है दोस्तों, त हाणे बी असांजो छा निकिरंदो 16 मीटर निकिरंदो। ठीक है दोस्तों, हाणे 256 जेको असांजो अंडर रूट हूंदो आहे उहो छा हूंदो आहे असांजो 16 हूंदो आहे। हितां जेको असां स्क्वायर वठंदासीं त बी हिन में ख़तमु ॿ जेको आहे स्क्वायर रूट में ख़तमु थींदा, त बी जेको असांजे बराबरि थींदी 16 जे बराबरि थींदी। त दोस्तों हाणे जेको असांजो 16 वारो ऑप्शन आहे उहो छा आहे असांजो करेक्ट ऑप्शन आहे। जी दोस्तों, हाँ हे जो असो प्रॉब्लम 69 है वो कीअं थींदो, त हाणे अचो ॾिसूं त हाणे हे थींदो असांजो अंडर रूट, हाणे 9 जो स्क्वायर दोस्तों छा थींदो असांजो 81 प्लस ऐं 12 जो स्क्वायर छा थींदो असांजो 144 प्लस। ठीक है दोस्तों, त हाणे हे छा आहे -3 जो स्क्वायर। ठीक है दोस्तों, हाणे -3 जो स्क्वायर कीअं थींदो त -3 ज़रबिया -3 त असांजो जवाब छा ईंदो प्लस जा 9 ईंदो। ठीक है दोस्तों, त हाणे हिन जो जेको जवाब आहे उहो आहे असांजो 9 माइनस हीअ साॻी रखियमि मां। ठीक है दोस्तों, त हाणे छा आहे 2 प्लस 3 इज इक्वल टू 5 मां जेको आहे सो -1 कंदासीं, असांजो जवाब छा ईंदो दोस्तों जेको आहे सो 4 ईंदो। स्क्वायर नंबर हिन जो जेको मथां जेको पावर आहे उहो 1 आहे, बल्कि छा असांजो दोस्तों 3 आहे। ठीक है दोस्तों, माइनस 125। हाँ हे असांजो दोस्तों रेडिकल इंडेक्स में है, हाँ जैसे इंडेक्स में होंगे तो असें छा थींदो आहे 1/में थींदो आहे, तो 1/3। ठीक है दोस्तों, तो हाँ हे असांजो 81 ऐं 144 असांजा घणा थींदा 200 हाँ 25। ठीक है दोस्तों, प्लस 9 माइनस हाँ हे जो दोस्तों छा असांजो 4 पावर छा है 3 आहे। ठीक है दोस्तों, तो हाँ छा थींदो 4 × 4 × 4, तो हाँ हिन जो जवाब ईंदो 64 ईंदो। ठीक है दोस्तों, 64 माइनस
माइनस हाँ दोस्तों हे छा असांजो -125 आहे त हाणे -125 जो जेको असां थर्ड जेको आहे रूट वठंदासीं त उहो छा थींदो असांजो -5 होल क्यूब इंटू 1/3 ठीक है दोस्तों। तो हाँ ये 225 है इन जो असांजो स्क्वायर अंडर रूट मिलंदो असांजो 15 प्लस जो 9 माइनस जा 64 माइनस हे 3 में ख़त्म थिया तो माइनस जो 5 तो 15 प्लस 9 माइनस 64 माइनस इंटू माइनस छा थींदो असांजो प्लस जो 5 ठीक है दोस्तों। तो हाँ हे भी ॾिसो प्लस जा आहिनि हे भी प्लस जा आहिनि ऐं हे भी प्लस जा आहिनि त इहे असांजा छा थींदा 29 माइनस 64 ठीक है दोस्तों। तो हाँ 64 में जो है असां 29 छा कंदासीं दोस्तों कट कंदासीं ठीक है दोस्तों। तो हाँ जो है 64 में असां 29 कट कंदासीं थींदा -64 29। तो हाँ दोस्तों जो है एक हेॾे वठींदासीं असां 14 में जो असां छा कट कयूं 14 में 9 कट कंदासीं असां ईंदा 5 ऐं 6 में 2 कट कंदासीं असांजो जवाब छा ईंदो 35। तो हाँ जो -35 वारो जो जवाब आहे दोस्तों वो असांजो करेक्ट ऑप्शन है।